अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एक दफ़ो ॿीहर तव्हांखे ख़ुशामदीद कयूं था। जीअं तव्हांखे ख़बर आहे त KTN न्यूज़ ते जेका इमरान ख़ान साहब जी मार्च आहे उन हवाले सां ख़ुसूसी ट्रांसमिशन स्पेशल ट्रांसमिशन जारी आहे। यकीनन तव्हां तबसरा जेको आहे हिन सेगमेंट खां अॻु में बि ॿुधा हूंदा। सो ही जेकी लॉन्ग मार्च आहे मुसलसिल ताख़ीर जो शिकार हुई, पर बिल आख़िर तहरीक इंसाफ़ जे जेके चेयरमैन आहिनि इमरान ख़ान साहब, उन्हनि बाक़ाइदा शुरूआत जेको आहे लाहौर जे लिबर्टी चौक खां करे छॾी आहे, जेका GT रोड तां थींदी वेंदी ऐं आख़िरी मंज़िल यकीनन इस्लामाबाद रहंदी। सो अॼु इन ई हवाले सां हिन सेगमेंट में हिन ट्रांसमिशन में ॻाल्हि ॿोल थींदी त हाणे ईंदड़ ॾींहंनि में जेको आहे छा हिकमत अमली रहण वञे पई, छा कुझु मुतालबा हू रखण वञनि पिया। इमरान ख़ान साहब हिकु शइ त क्लियर करे छॾी आहे त ही जेको मार्च आहे ज़ाती मुफ़ादनि जे लाइ न, पर हिन खे हक़ीक़ी आज़ादी मार्च सॾनि पिया। सो पंहिंजे पैनलिस्ट खां पुछंदासीं त आख़िर ही आज़ादी कंहिंखां घुरी रहिया आहिनि ऐं उन खां अलावा हाणे हू इलेक्शन जी ॻाल्हि कनि था ऐं ॿियो हुकूमत सां वेहण जे लाइ इलेक्शन वारे मामले ते ॻाल्हाइण जे लाइ बि तयारु थी विया आहिनि। सो इन हवाले सां बि असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं ॿियो पंहिंजे पैनलिस्ट खां बि पुछंदासीं ऐं पंहिंजा जेका असांजा सीनियर रिपोर्टर्स आहिनि उते त हुननि माण्हुनि जो तादाद जेको आहे केतिरे पैमाने ताईं ॾिठो आहे। छो त जेकॾहिं असीं काल्ह की प्रेस कॉन्फ्रेंस जी ॻाल्हि कयूं, इस्टेब्लिशमेंट जी जेका प्रेस कॉन्फ्रेंस हुई जंहिंमें ISI चीफ बि शामिल हुया, DG ISPR बि, त उन खां बाद में छा हिन वक़्तु ताईं अवाम जेको आहे तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान जो बयानियो नैरेटिव खे बाय करे पियो या न। सो महिमाननि जो इंट्रो तव्हां सां कराए छॾियां पई। मूंखे स्टूडियोज़ में जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी वहीद राजपर साहब। वहीद साहब अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। ऐं ॿिए तरफ़ असांखे जॉइन कयो आहे सखर मां सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर साहब असां सां मौजूदु आहिनि। जान साहब अस्सलाम वालेकुम, अव्हांखे बि भलीकार आऊं चवां पई। ऐं टे तरफ़ इस्लामाबाद मां बि असांखे सीनियर रिपोर्टर जॉइन करे चुको आहे गुलाम रसूल कुंबर साहब। गुलाम साहब तव्हांजी बि वॾी महिरबानी ऐं थैंक यू। ऐं उन खां अलावा असांखे ॿिया खोड़ जेके आहिनि महिमान पंहिंजी ट्रांसमिशन जे दौरान जॉइन कंदा। लाहौर मां बि असीं जेको आहे पंहिंजे रिपोर्टर खे वठंदासीं, ख़ुदा बख़्श असांखे जॉइन कंदो थोरी देरि में, लाइन ते आहे नी मुंहिंजे ख़्याल में असां सां। सो शुरूआति तमामु महिमाननि जी इजाज़त खां ऐं शुरू करे वठां पई वहीद राजपर खां, वहीद साहब खां। वहीद साहब सभ खां पहिरियों त लॉन्ग मार्च ते समूरी थोरो असांखे एनालिसिस ॾेई वठो, समूरी सूरत हाल अव्हांखे कीअं नज़र अचे पई त ही लॉन्ग मार्च इमरान ख़ान साहब जो छा किथे स्टैंड करे पियो या उन्हनि जो बयानियो किथे बीठल नज़र अचे पियो तव्हांखे? ॾिसो, हिकु त जेके सुबुह खां वठी असां मॉनिटर कयूं पिया जेको लाहौर खां लिबर्टी चौक ते PTI जे तरफ़ां जेको लॉन्ग मार्च आज़ादी मार्च बि उनखे जेको नालो ॾिनो वियो आहे, उनखे सुबुह खां वठी जेको मॉनिटर कयो आहे त जेकी तइदाद शुरू में इमरान ख़ान जी जलसनि में जुलूसनि में या लॉन्ग मार्च पहिरियां ॾिठासीं तइदाद वॾो हूंदो। हिन वक़्तु जेको तइदाद आहे उहो माण्हू गवर्नमेंट हूंदे बि पंजाब में हिन वक़्तु PTI जी जेको आहे गवर्नमेंट आहे, इत्तेहादी उन्हनि जो परवेज़ इलाही जेको चीफ मिनिस्टर आहे, गवर्नमेंट हूंदे जेको आहे इहे जलसा करणु वॾो तइदाद माण्हुनि जो उन में आणणु उन लाइ मसइलो कोन हूंदो आहे। पर जेको ॾिठो वियो आहे त माण्हू घटि आहिनि जेके असांखे फुटेजिस में या मुंहिंजे जेके लाहौर में पंहिंजो रिपोर्टर आहे उन सां ॻाल्हि थी आहे या जेके मुख़्तलिफ़ जेके सहाफ़ी हल्का आहिनि लाहौर प्रेस क्लब में जेके दोस्त आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे त उन्हनि जो जेके हिन वक़्तु ताईं माण्हुनि जे समुंड जो जेको आहे समुंड एक्सपेक्ट कनि पिया, पाण ई दावा बि कंदा रहिया आहिनि त माण्हुनि जो समुंड ॾिसंदा ऐं नेशन खे बार बार जागाए बि रहिया हुया, त तव्हांखे लॻे पियो त उन हवाले सां तादाद जेको आहे घटिजणु न खपे? या ॾिसो, तइदाद इहो ई मां हिन ते ॻाल्हायां पियो त हुकूमत गवर्नमेंट हूंदे जेको हिकिड़ो नैरेटिव इमरान ख़ान ठाहियो त हीअ अमेरिका जी साज़िश थी अमेरिका मां, ऐं जेको आहे वॾो हिकिड़ो नैरेटिव हुन ठाहियो, बयानियो ठाहियो। उहो उन जे बावजूदि बि जेके कल्ह रद्द अमल आयो आहे या त उनजो मुख़्तलिफ़ ॾिठो पियो वञे उनजो रद्द अमल आहे छाजे करे माण्हू जेको आहे गवर्नमेंट सां गॾु बीठा आहिनि। पर माण्हू हिन वक़्तु ताईं जेके लाहौर वारो जलसो जेको लिबर्टी चौक ते जेको ख़िताब बि कयो इमरान ख़ान, माण्हू जेको तइदाद हुजणु घुरिजे आहे जेको असांखे एक्सपेक्ट कयूं पिया त माण्हू घणा हूंदा, पर उन में भेट में माण्हू घटि आहिनि। ॿियो इहो त जेकी मरकज़ी लीडरशिप मां पूरी तकीर ॿुधी इमरान ख़ान जी, हुन में शाह मोहम्मद कुरैशी ॾिसो या जेको शेख रशीद उनजी पार्टी जो त न आहे पर इत्तेहादी रहियो, फवाद चौधरी थी वियो, असद उमर, सभिनी जा चेहरा जेको आहे उनमें मायूसी जेको आहे मुस्कुराहट कोन हुई इमरान ख़ान खां सवाइ। दिलचस्प असां बॉडी लैंग्वेज जेकी मूं ॾिठी न मरकज़ी क़यादत परवेज़ खटक कोन्हे, परवेज़ खटक लाइ ईअं बि चई सघंदा उहो तव्हांखे पेशावर खां रैली जी क़यादत कंदो हुजे अची इस्लामाबाद में पिंडी में जॉइन करे। पर जेकी शाह मोहम्मद कुरैशी मायूस हुयो, शेख रशीद जेको गॾो गॾु हूंदो माज़ी में असां सभु हुननि जा धरणा जेके ॾिठासीं इस्लामाबाद में
वॾे में वॾो टाइम ताईं धरणो रहियो PTI जो इमरान ख़ान जो, पर शामोन कुरैशी शेख रशीद बि परते हुयो, माज़ी में गॾो गॾु हूंदो, इन में बि ठीक भई तमामु दिलचस्प तव्हां पॉइंट्स खे पॉइंट आउट कयो आहे, उन ते वधीक असीं तबसरो जेको आहे पंहिंजे ॿियनि सीनियर सहाफ़िन खां बि वठंदासीं। ख़ुदाबख़्श बि असां सां गॾु मौजूदु आहे लाहौर मां। अस्सलाम वालेकुम ख़ुदाबख़्श। जी ख़ुदाबख़्श, छा तव्हांखे सूरत हाल नज़र आई लिबर्टी चौक ते? असां सां जेके पैनलिस्ट मौजूदु आहिनि सीनियर सहाफ़ी, उहे चवनि पिया त हुननि जे एनालिसिस जे मूजिबि तादाद जेको आहे अवाम जो घटि नज़र आयो, या तव्हां उते पाण विटनेस कई हूंदी इहा शइ। तव्हांखे तहरीक पाकिस्तान इंसाफ़ जी जेको आहे चेयरमैन जी बॉडी लैंग्वेज कीअं नज़र अचे पई? कॉन्फिडेंट नज़र आया तव्हांखे हू पंहिंजी लॉन्ग मार्च खे वठी करे? मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु जीअं त जुमे जो ॾींहुं हुयो ऐं लॉन्ग मार्च जो ऐलान सुबुह 11 बजे कयो वियो हो, ऐं असां सुबुह खां वठी लॉन्ग मार्च वारी लोकेशन ते लिबर्टी में मौजूदु हुआसीं। उन वक़्तु माण्हुनि जी तादाद एतिरी न हुई। जॾहिं त असां माण्हुनि खां या PTI जे जेके रहनुमा उन्हनि खां पुछियोसीं त तव्हां त 11 बजे लॉन्ग मार्च स्टार्ट करण जो ऐलान कयो हुयो, टाइम ॾिनो हो, त उन्हनि जो चवणु हो त लॉन्ग मार्च बेसिकली जुमे जी निमाज़ खां पोइ शुरू कयो वेंदो, ऐं लाहौरी तबियतनि बि देरि सां उथंदा आहिनि, इन करे शाम जो रश थींदी। ऐं थियो बि ईअं, सुबुह जो हेॾी का रश न हुई, पर जेॾी महिल इमरान ख़ान पहुतो त उन वक़्तु माण्हू जेको आहे सो लाहौर जा निकिता ऐं लिबर्टी चौक ते अचे पहुता। उन खां पोइ हिकिड़ो क्राउड ठहियो ऐं इमरान ख़ान जे ख़िताब खां पोइ उहो लॉन्ग मार्च शुरू थियो। लॉन्ग मार्च हिन वक़्तु जेको आहे सो केनाल रोड क्रॉस करे मुस्लिम टाउन मोड़ ते पहुतो आहे। ठीकु आहे। ऐं तक़रीबन कोई 4 किलोमीटर जो सफ़र आहे जेको हिन वक़्तु ताईं लॉन्ग मार्च तय कयो आहे। सही आहे, ठीकु आहे जी। अगेन ना थोरो क्लियर थियणु चाहे पई, यानी तादाद तव्हांखे बि ख़ासि एतिरो नज़र कोन आयो? तादाद मां तव्हांखे वरी ॿुधाईंदो हलां त सुबुह जे टाइम में जेको आहे सो जुमे जे करे ऐं जुमे निमाज़ जे करे उन वक़्तु बिल्कुलु मौजूदु एतिरो न हुयो जो चई सघिजे त को वॾी तादाद हुई, पर इमरान ख़ान जे पहुचण खां पोइ जेॾी महिल लॉन्ग मार्च शुरू थियो त चङो ख़ासो तादाद हुयो हुन में जेको आहे सो आवाम जो, ऐं मुख़्तलिफ़ तबक़नि जा माण्हू जेको आहे सो लॉन्ग मार्च में शामिल हुआ। ऐं हीअ लॉन्ग मार्च बेसिकली अॼोको ॾींहुं जेको आहे सो सिर्फ़ु लाहौर जे अंदरि ई आहे, लिबर्टी खां थी हीअ आज़ादी चौक ताईं ख़तमु थींदो, त हिनखे हिकिड़ी रैली जी सूरत में जेको आहे सो हली रहियो आहे। हिन में ॿाहिरि शहरनि जा कंहिं क़िस्म जा अञा काफ़िला न पहुता आहिनि, जेके चयो वञे पियो त लॉन्ग मार्च जी तादाद जेको आहे सुभाणे जेॾी महिल ई शाहदरा खां लाहौर खां ॿाहिरि निकिरी गुजरांवाला ऐं पोइ इस्लामाबाद लाइ रवाना थींदो त हिन में काफ़िला शामिल थींदा। हिन वक़्तु ठीकु आहे, ठीकु आहे, यानी आज़ादी चौक ताईं तव्हां चओ था त अॼु रैली वांगुरु हली रहियो आहे। पंहिंजे ॿियनि सहाफ़िन जी तरफ़, महिमाननि जी तरफ़ वधूं पिया। जान साहब, तव्हां कीअं ॾिसो पिया इमरान ख़ान जे सियासी कैरियर ते असीं ॻाल्हि कयूं या कालो की प्रेस कॉन्फ्रेंस जी असां थोरी ॻाल्हि करे वठूं, उन जे बयानीअ ते को असरु पवंदे तव्हांखे नज़र अचे पियो? जी जान साहब जो आवाज़ मूं ताईं कोन पहुची रहियो आहे। जी जी बिल्कुलु आवाज़ जो आवाज़ पहुचे पियो, मुंहिंजो आवाज़ अवां ते जी जी हाणे अचे पियो जान साहब। जी बिल्कुलु, वॾी महिरबानी अवां जी। इमरान ख़ान तहरीक इंसाफ़ जे तरफ़ां ही ॿियो भेरो लॉन्ग मार्च थी रहियो आहे। गुज़िरियल 2-3 महीननि जे अंदरि हिन खां अॻु 25 मई ते बि लॉन्ग मार्च कयो वियो हो, पर उन वक़्तु पंजाब में हुकूमत मुस्लिम लीग नून इत्तेहादिन जी हुई, वफ़ाक़ में बि इत्तेहादिन जी PDM जी हुकूमत हुई। ऐं मार्च जॾहिं स्टार्ट थियो त उन वक़्तु तव्हांखे ख़बर आहे त स्टार्ट थियण खां वठी इस्लामाबाद ताईं पहुचण वक़्तु रस्तनि ते छा थियो हुयो, टीयर गैस खां वठी, ऐं फाइनली उहो इस्लामाबाद ते मार्च पहुचण खां पोइ ख़तमु थी वियो। हिन दफ़े उहो मार्च इन जे करे कुझु डिफरेंट आहे त हिन दफ़े पंजाब में हुकूमत PTI जी आहे ऐं उनखे कंहिं बि क़िस्म जी का बि लाहौर खां इस्लामाबाद ताईं रुकावट साम्हूं न हूंदी, बल्कि फैसिलिटेशन हूंदी, सिक्योरिटी, ट्रैफिक या जेको कुझु बि हुकूमत इंतज़ामिया ॾेई सघंदी। उहा ई पुलिस जेका कल्ह टीयर गैस हलाए पई, उहा हिन वक़्तु सिक्योरिटी फराहम करे रही आहे। अहिड़े तरीक़े सां पंजाब ऐं KP ॿिन्ही सूबनि में। अच्छा जान साहब, तव्हांजी तरफ़ां ईंदसि हलीम आदिल शेख साहब, ऑपोजिशन लीडर PTI जा सीनियर अॻवान, उहे बि असांखे टेलीफोन लाइन ज़रिए उन्हनि जॉइन कयो। अस्सलाम वालेकुम हलीम साहब। वालेकुम अस्सलाम। हलीम साहब, केतिरो कॉन्फिडेंट आहियो तव्हां अॼु जी लॉन्ग मार्च खे वठी करे? ऐं ख़बरूं इहे सर्कुलेट कनि पियूं त PTI जी मर्कज़ी क़यादत ख़ासि नज़र कोन पई अचे ऐं थोरी कालो की प्रेस कॉन्फ्रेंस हुननि जे बयानीअ ते ऐं बॉडी लैंग्वेज ते वरो असरु विधो आहे। मां सम्झां थो त एज़ पर प्लान कंटेनर ते
6 माण्हू हुया, असां सभु हेठि हुयासीं। मां पाण बि उन में आहियां, तव्हांजे करे साइड ते निकिरी आयो आहियां। मां पाण इन जे अंदरि आहियां, मार्च जे अंदरि आहियां। वी ऑल द मेंबर ऑफ कोर कमेटी असां प्लान करे कमिटेड आहियूं त असां पंहिंजी आवाम सां गॾु हेठि पिया हलूं ऐं असांजी मेजॉरिटी जेको अलहमदिल्ला। बाक़ी तव्हां ॾिसो त सही लाहौर में थियो छा आहे। तव्हांजो नुमाइंदो साहब बि मूंसां पाण गाॾी में आयो, मां पंहिंजी रीवो वेटर कयोसि। अलहमदिल्ला क़ौम जागी वई आहे। वॾे पैमाने ते किलोमीटर जा किलोमीटर माण्हू निकितल आहिनि ऐं तव्हांजी जवाबु इहो आहे त असांजी मर्कज़ी क़यादत मौजूदु आहे मथे, पर असां पाण एज़ पर प्लान असां डिवाइड कयो पंहिंजी क़यादत खे। केपी जी क़यादत में आहे, केपी में आहे, ऐं लाहौर जी असां जेकी एक्सक्लूसिव असांजी क़यादत आहे उनखे असां मथे छॾियो आहे। ऐं असांजो प्लान आहे त सभु न मथे हलिया वञूं, असां पाण आवाम सां हलूं पिया। राति चेयरमैन साहब चयो। बाक़ी अलहमदिल्ला अॼु मां सम्झां थो त सभिनी जी अखियूं खुली वयूं हुयूं पर अखियूं फाटी वयूं हुयूं। नतीजो निकिरंदे अवांखे नज़र अचे पियो हिन मार्च जो, या ही मार्च पोयनि मार्चिस खां हिन मार्च जो को नतीजो निकिरंदो जेको अव्हां दावा करे रहिया आहियो? दावा त ख़ैर पंहिंजी जॻह ते, पर तव्हां चओ पिया त ही मार्च ज़ाती मुफ़ादनि जे लाइ न पर हक़ीक़ी आज़ादी जे लाइ कयो वञे पियो, त छा तव्हां पंहिंजे उन रिज़ल्ट ते पहुची सघंदा? हिन जो को नतीजो निकिरी सघंदो? इलेक्शन वारियूं ॻाल्हियूं थी सघंदियूं? मां सम्झां थो त ही वॾो नतीजा खे मार्च थींदो ऐं लाहौर और इस्लामाबाद पहुचण खां अॻु में इम्पोर्टेड गवर्नमेंट जी कांपे टाक जाएंगी ऐं मां सम्झां थो त उहो इलेक्शन अनाउंस कंदा। बिल्कुलु क़ौम ॿाहिरि निकितल आहे, क़ौम बिना के नतीजे जे वापसि कोन वेंदी। तहरीक इंसाफ़ पोइ हिते आहे, लीडर क़ौम अॻिते आहे। ऐं लाहौर में नज़र अची वियो आहे किलोमीटरनि जा किलोमीटर किलोमीटर जा किलोमीटर। तव्हां ॾिसो त सही पोज़ीशन छा आहे। तव्हांखे पाण रिपोर्टर बि ॿुधाईंदो तव्हांखे, तव्हां ॾिसंदा हूंदव, पर ॾिसणु ज़रूरी आहे, महसूसु करणु ज़रूरी आहे। मां सम्झां थो त हीउ जेको 75 इयर्स जो जेको स्टेटस को आहे पाकिस्तान में, इंशाअल्लाह इहो मार्च इन खे वञी माना पाण सां मां कंद खणी ईंदो इनखे। इंशाअल्लाह जी तमामु कॉन्फिडेंट नज़र अचो पिया। असां सां गॾु स्टूडियोज़ में सीनियर साफ़ी वहीद राठौड़ भी मौजूद आहे, तव्हां खां हिकु सवाल करणु चाहे पिया। अलीम साहब ॿी पंजाब में लगारी साहब जेको आहे उहो उन इस्तीफ़ा ॾिनी आहे ऐं चवनि पिया त जेको इमरान ख़ान साहब जो सख़्तु मौक़ुफ़ आहे उन खां पोइ जेको ॻाल्हियुनि जा दरवाज़ा बि जेके इस्टेब्लिशमेंट आहे जेके किरदारु अदा कनि पिया उन्हनि बि ॻाल्हि ॿोल हिन वक़्तु बंदि करे छॾी आहे PTI सां। ऐं जेको बॉडी लैंग्वेज आहे तव्हांजी मरकज़ी क़यादत जी फवाद चौधरी, शाह मोहम्मद कुरैशी, उन्हनि ते बि बॉडी लैंग्वेज ते बि इलाही सवाल पिया उथनि। सही मां सम्झां थो बॉडी लैंग्वेज ॾिसणी हुजे, लैंग्वेज ॾिसणी हुजे, उहा असांजे कप्तान जी ॾिसो। ॿी मां तव्हांखे चवां त इहे खुरम लगारी हुजे, वाडा हुजे या ॿिया कुझु किरदार जे अची आहिनि, मां सम्झां थो त इहो हिन में थींदो आहे जॾहिं वरी हिकिड़ी इनकलाब जी तहरीक हूंदी आहे। इहे सभु साज़िशूं थींदियूं आहिनि। तव्हां ॾिसो त कहिड़ा कहिड़ा माना मैदान में अची न आहिनि, कहिड़ा कहिड़ा पहलवान अची मैदान में लथा आहिनि। इहो थींदो, वी आर रेडी, असांखे सभु ख़बर आहे। असांजी हींअर मां सम्झां थो असल ताक़त जेको आहे उहो पाकिस्तान जी क़ौम आहे। किरोड़े अवाम इमरान ख़ान सां गॾु आहिनि, क़ौम असां सां गॾु आहे, पाकिस्तान असां सां गॾु आहे, पाकिस्तानी असां सां गॾु आहिनि। असां सम्झूं था असल ताक़त जो सरचश्मो अवाम आहे। जेको क़ाइद आज़म चयो हो, हाणे 75 साल ताईं वॾो गन थियो आहे पाकिस्तान में, मुख़्तलिफ़ तरीक़े सां पाकिस्तान जो फ़ाइदो कयो आहे। हाणे असां ॾिसो, मां हक़ीक़त ॿुधायां, ॿुधो, मां पाण पंहिंजी जान ॾियण लाइ तयारु आहियां। बिल्कुलु मां पंहिंजी वसियत बि ॾेई छॾी आहे त जेकॾहिं असां जान ॾींदी त ॾींदी, असांखे पुरमन तरीक़े सां अॻिते वञिणो आहे। जीअं जान वठणु चाहे थो बाबा भली वठो, रुकंदासीं कोन। ऐं हीअ सफ़ा डिफरेंट बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे। न को इहो पुराणो धरणो आहे, न को पुराणो लॉन्ग मार्च आहे, न को 25 मई आहे, न को 2014 124 ॾींहं जो धरणो आहे। तव्हां ॾिसो त सही, फीलिंग्स त ॾिसो, तव्हां विच में अचो त सही, त फीलिंग्स छा आहे? बुज़ुर्ग, नौजवान, हर क़िस्म जो माण्हू जेको निकितल आहे। तव्हां बि कॉन्फिडेंट नज़र अचो पिया, पर छा तव्हां आवाम जो कॉन्फिडेंस खटण जे लाइ कॉन्फिडेंट आहियो? छा इलेक्शन जलो अगरि थी बि वई त छा महांगाई जा मसला, जेके बि मसला पंहिंजी जॻह ते आहिनि, छा तव्हां उहो सॉल्व करण जी यकीन दहानी आवाम खे कराईंदो पंहिंजे हिन लॉन्ग मार्च में? ॾिसो, मां सम्झां थो त इन 1.5-2 महीननि जे अंदरि जेके 75 खां वधीक जलसा थिया आहिनि, मां सम्झां थो त छा था सम्झो, माना हिकिड़े ज़िले में 15 ॾींहंनि में बाबा जलसा बि थी चुका आहिनि। असां सम्झूं था हिननि जेकी तबाही कई 4 महीननि में, महांगाई करे छॾी, हर शइ तबाह करे छॾियो, ग़ुलामी में हणी छॾियो। असांखे माण्हू पेट ते पथर ॿधण लाइ तयारु आहिनि, माण्हू ग़ुलामी करण लाइ तयारु न आहे। ऐं असां सम्झो अॼु शुरू में असांखे माण्हू सम्झो छा असां वॾो ज़ुल्म करे छॾियो, हाणे ॾिसनि था त हिननि 6 महीननि में छा कयो आहे।
मां सम्झां थो इंशाअल्लाह अवाम खे असांते एतमाद आहे न, छो था निकिरनि? छा थियो पंजाब जे इलेक्शन में? तव्हां ॾिसो छा थियो, कोई जेके 11 सीटनि ते इलेक्शन थियो उन में छा थियो? पंजाब में ॿीहर गवर्नमेंट असांजी अची वई। मां सम्झां थो हिकिड़ो 2/3 मेजॉरिटी सां इमरान ख़ान साहिबु ईंदो। रेफरेंडम पंजाब जे ज़रिए हिकिड़ो रेफरेंडम जी सूरत हाल अची वई आहे ऐं मां सम्झां थो त हाणे का शइ बची कोन्हे। अवाम खे एतमाद आहे इमरान ख़ान साहिब में। इंशाअल्लाह इमरान अवाम जे एतमाद ते पूरो लहंदासीं ऐं मां सम्झां थो अवाम असां ॿाहिरि निकिरियो आहे। अञा त पार्टी शुरू हुई है। कंटिन्यू रहंदी ऐं हिन जो छा हो आहे, छा डेडलाइन आहे, केसि ताईं तव्हां पार्टी खे जारी रखंदा? इंशाअल्लाह पंहिंजे असां एंड थींदो हिन में। कहिड़ो मोटिव अचीव नथा करे वठो त तव्हां ही ख़तम कंदा या ही कहिड़ी तरफ़ शइ जेको आहे वेंदी? जो जेॾीमहिल ते इलेक्शन जो अनाउंसमेंट कोन थींदो कौम असां सां गॾु रोडनि ते हूंदी। जेको फ़ैसिलो इमरान ख़ान साहिबु कंदो, कहिड़ी वक़्तु छा करिणो आहे, जेॾीमहिल फास्ट बॉल करणी आहे, जेॾीमहिल स्लो बॉल करणी आहे, जेॾीमहिल स्पिन करणी आहे, ऐं असां ऐं कौम हिकिड़े लाइन ते आहियूं। इमरान ख़ान साहिब सां कौम बीठी आहे। असां अॼु निकिरी चुका आहियूं। इलेक्शन जो अनाउंसमेंट वठी असां घरनि में वापसि थींदासीं, न त असां रोडनि ते आहियूं। ऐं मां तव्हांखे यकीन सां चवां थो, अलाह सां यकीन आहे, वधीक त मां नथो चई सघां, पर जेकी सिचुएशन आहे। हलीम साहब, ही सुप्रीम कोर्ट जे तरफ़ां बि अञा ताईं का परमिशन न मिली आहे, डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन जे तरफ़ां बि अञा ताईं इस्लामाबाद में जेको दाख़िल थियण जी परमिशन न मिली आहे, त इहो टकराव न थींदो? अञा ताईं अदालतुनि मां बि का परमिशन न मिली आहे। इन हवाले सां कहिड़ी हिकमत मिली आहे? तव्हां का कानूनी टीम इन हवाले सां का हिकमत अमली ठाही आहे? सुप्रीम कोर्ट में वेंदा? डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन बि अॼु सवाल उथारिया आहिनि जेके वायलेशन माज़ी में थियूं आहिनि, त इनखे कीअं पिया ॾिसो तव्हां? साईं ॻाल्हि इहा त सुप्रीम कोर्ट परमिशन कोन ॾींदी आहे। कल्ह सुप्रीम कोर्ट जेको हिननि जी रद्द करे छॾी, हिननि रोकण लाइ चयो। हाणे असां बाक़ाइदा लिखी ॾिनो आहे, असां कश्मीर हाईवे ते जिथे लास्ट असांखे परमिशन मिली, असां कश्मीर हाईवे ते पंहिंजो मार्च खणी वेंदासीं। ऐं असां चयो आहे, लिखी ॾिनो आहे त असां डी चौक न वेंदासीं। ऐं आइन में परमिशन, असांखे आइन में इख़्तियार आहे, आइन इख़्तियार आहे त असां गैदर थी सघूं था, असां मार्च करे सघूं था, असां एहतजाज करे सघूं था, असां धरनो करे सघूं था। असां आइन जे अंदरि रही असां अॻिते वधंदासीं। ऐं सुप्रीम कोर्ट इन्हनि खे कल्ह जॾहिं असांखे रुकाइण विया त उन्हनि खे जवाबु ॾेई छॾियो आहे। मां सम्झां थो त असांखे इनशाअल्लाह डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन ॾेई न ॾे, असां अदालतनि सां परमिशन वठंदासीं। असां अञा ॾींहं आहिनि, असां बिल्कुलु असां वञूं नथा डी चौक, जहिड़ो छा जो आहे, असांजो आइनी हक़ आहे। ऐं कल्ह त हिननि पाण जेकी प्रेस कॉन्फ्रेंस थी आहे, वॾी प्रेस, उन्हनि बि चयो आहे त जेकॾहिं कंहिंजो राइट आहे, इहो लीगल राइट आहे की कंहिंखे प्रोटेस्ट करणु, आइनी हक़ आहे हुनजो, करे सघो था। हाणे मां सम्झां थो हाणे क्लियर थी वियो आहे। ऐं हिननि खे डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन उहो लॻे थो त राणा सना साहिब बि ॿुधी हूंदी आहे, लाज़मी ॻाल्हि आहे। जी, पर राणा सनाउल्ला इहो बि चवनि था त जेकॾहिं कोई चढ़ाई करणु आयो त उनखे इहो सभु करणु न ॾिनो वेंदो। बहरहाल असीं ॾिसंदासीं हलीम आदिल शेख साहब त ही ईंदड़ ॾींहंनि में लॉन्ग मार्च, तव्हां जीअं चयो त पार्टी अञा शुरू थी आहे, सो ॾिसूं पिया त ही पार्टी केसि ताईं जारी थिए पई, जेको अव्हां चाहियो पिया हासिल करणु, इलेक्शन जी तारीख़ छा उहा अव्हांखे मिले पई या न। वॾी महिरबानी, हलीम आदिल शेख साहब असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु हुया। जान मोहम्मद साहब, तव्हां हलीम आदिल शेख साहब जी तफ़सील गुफ़्तगू ॿुधी, तव्हां कीअं उन्हनि जी गुफ़्तगू खे एनालाइज़ कयो पिया? बॉडी लैंग्वेज जे हवाले सां वहीद साहब बि सवाल कया त का ख़ासी नज़र कोन अचे पई, कॉन्फिडेंट नज़र कोन अचनि पिया, पर हुननि ॻाल्हि कई आहे त इलेक्शन जी तारीख़ छा वाक़ई में अहमियत रखे पई इलेक्शन जी तारीख़, ऐं छा मिलणु वञे पई हिननि खे इलेक्शन जी तारीख़ हुकूमत जे पारां? हलीम आदिल शेख ज़ाहिर आहे उते क्राउड में मौजूदु आहे ऐं हिकिड़ी पार्टी जो अॻवान आहे, त उहो उनखे ई रिप्रेज़ेंट कंदे उहो पुरुमीद बि पंहिंजी गुफ़्तगू मां नज़र अचे पियो। ऐं ज़ाहिर आहे जेको पसे पर्दा मामलात हूंदा उहे ज़ाहिर आहे शेयर न कंदो, पर हिन भेरे जेको लॉन्ग मार्च थी रहियो आहे, इन में भली मुंहिंजी नज़र में तारीख़ अगरि न बि मिले PTI खे, पर हिन दफ़े वारो लॉन्ग मार्च गुज़रियल लॉन्ग मार्च खां बिल्कुलु डिफरेंट आहे। जीअं मूं सवेरावां सां ज़िक्र कयो पिए त पंजाब जे अंदरि गुज़रियल लॉन्ग मार्च में उहा पुलिस जेका टीयर गैस इस्तेमालु करे रही, उहा हींअर फैसिलिटेट पई करे, सिक्योरिटी पई फराहम करे। ऐं पंजाब मां क्राउड जेको आहे उन तादाद में पोएं भेरे न अची सघियो रुकावटुनि जे करे। हिन वक़्तु हुकूमत बि आहे ऐं पुलिस जी रुकावट बि न आहे। लॉन्ग मार्च गुज़रियल लॉन्ग मार्च खां मुख़्तलिफ़ आहे। गुलाम रसूल साहब बि असां सां गॾु मौजूदु आहिनि। गुलाम रसूल साहब, इस्लामाबाद में तव्हांखे छा तयारी नज़र अचे पई PTI जे लॉन्ग मार्च जे हवाले सां?
इन हवाले सां तफ़सील सां शेयर कजो, डिटेल्स ॿुधाइजो। ऐं तव्हांखे बि छा ही लॉन्ग मार्च इमरान ख़ान साहब जी पोयनि लॉन्ग मार्चिस खे जेकॾहिं असीं भेटायूं त मुख़्तलिफ़ नज़र अचे पियो? जी बिल्कुलु ज़रा साहिबा, महिरबानी। हिन वक़्तु जेका इस्लामाबाद सूरत हाल आहे पाण ॾिसूं था त जीअं इमरान ख़ान साहब चयो आहे त असांजो हदफ़ जेको आहे उहो रेड ज़ोन न आहे, असीं पुरअमन तौर ते एहतिजाज कंदासीं। पर अॼु जेका ज़िले इंतिज़ामिया वटि इजलास हो जंहिंमें PTI जा अॻवान बि मौजूदु हुआ, त उन मौक़े ते हिकिड़ी लिस्ट डिघी जेका आहे उहो वायलेशन जी ॻणाई हुई इंतिज़ामिया तरफ़ां त माज़ी में किन किन मौक़नि ते PTI हिकिड़ा वाइदा कया आहिनि इंतिज़ामिया सां, पर उनजे उबतर कमु कया आहिनि। ऐं उन खां अॻु में जेको मार्च वारो लॉन्ग मार्च हो, उन मार्च में जेके इंतिज़ामिया सां एग्रीमेंट कया विया हुआ त हिन हद खां अॻिते न वधियो वेंदो, पर उन जी वायलेशन करे PTI जी क़यादत जेका आहे उहा रेड ज़ोन में दाख़िल थी। नतीजे में जेका आसिजे सभु शयूं पाण बाहियूं ॾिठियूं। त उन हवाले सां हिन वक़्तु इस्लामाबाद जी इंतिज़ामिया उन समूरे सूरत हाल खे नज़र में रखंदे न फ़क़ति रेड ज़ोन खे मुकमल तौर सील कयो आहे, पर जेको रेड ज़ोन आहे उनजो दायराकार वधाए छॾियो आहे। पहिरीं ज़ोन फ़क़ति जेको आहे सो डी चौक ताईं मौजूदु हो, पर हाणे रेड ज़ोन खे वधाए करे हिकिड़े पासे फैसल मस्जिद ताईं जो इलाइक़ो जेको आहे उनखे रेड ज़ोन करार ॾिनो वियो आहे। ईअं ई वरी G6 आपारा जेको आहे उनखे बि रेड ज़ोन में शामिलु कयो वियो आहे। जना एवेन्यू जेको आहे उनखे बि रेड ज़ोन में शामिलु कयो वियो आहे। त जेके सिक्योरिटी जा लेयर्स आहिनि उहे पहिरें मरहले में डी चौक ते लॻंदा, सरीना चौक ते ऐं ॿियनि चौक ते लॻंदा, पर हाणे असीं ॾिसूं था त चाइना चौक ते बि जेको आहे असांखे कंटेनर लॻल नज़र ईंदा। ईअं ई श्रीनगर हाईवे जॾहिं इस्लामाबाद में दाख़िल थिए थो त उते बि कंटेनर नज़र ईंदा। जान मोहम्मद साहब जी ॻाल्हि त इस्लामाबाद हिन भेरे पंजाब में हुकूमत मुस्लिम लीग नून जी आहे, त यकीनी तौर ते वॾी तादाद में पंजाब जो माण्हू जेको आहे जॾहिं रुकावटूं न ईंदियूं त ईंदो। ख़ुदि ख़ैबर पख्तूनख्वा में वॾे तादाद में माण्हू न रुगो हिन मार्च में पंजाब जे शहरनि खां शुरू थींदा, जॾहिं जहलम पहुचंदो ही मार्च तॾहिं हुन में शरीक थींदा। पर जॾहिं इस्लामाबाद जी हदुनि में, रावलपिंडी जी हदुनि में जॾहिं मार्च पहुचंदो त हिकिड़ो वॾो क्राउड जेको आहे उहो आज़ाद कश्मीर ऐं ख़ैबर पख्तूनख्वा खां मुल्क जेको मार्च आहे उनखे ज्वाइन कंदो। त बज़ाहिर त इमरान ख़ान साहब जो तव्हां सवाल कयो त छा नतीजा ख़ैर साबित थींदो। ॾिसो, इमरान ख़ान साहब थोरे जो हिन वक़्तु हिकिड़ो नारो खणी निकितो आहे त असांखे जेका अर्ली इलेक्शन खपे थी, अॻुवा वक़्त खां अॻु इलेक्शन जेका आहे उनजी अनाउंसमेंट थियणु घुरिजे। पर हुकूमत बार बार पाण हुकूमत जो मौक़िफ़ ॿुधंदा अचूं पिया त 2023 में वक़्त ते चूंडूं थींदियूं, चूंडूं असेंबली जेका मुद्दो पूरो कंदी। हुकूमत जो वाज़े मौक़िफ़ साम्हूं अचे पियो इन हवाले सां त चूंडूं जेका आहे पंहिंजे वक़्त ते थींदियूं। गुलाम रसूल साहब, तव्हांजी तरफ़ां हिकु भेरो ॿीहर बि ईंदसि। वही साहब, तव्हांजी तरफ़ां अचणु चाहियां थी त हीअ असांजा जेके पैनलिस्ट आहिनि सीनियर साफ़ी उहे बि चवनि पिया, तव्हां बि चयो त हीअ लॉन्ग मार्च जेको आहे पोइ लॉन्ग मार्च खां मुख़्तलिफ़ आहे। ऐं हिन असीं ॻाल्हि कयूं था त इस्तीफ़ा अचणु शुरू थी विया आहिनि। असीं जेकॾहिं पंजाब असेंबली जी ॻाल्हि कयूं, खुरम लगारी पंहिंजो इस्तीफ़ो जमा करे कयो आहे ऐं वॾो बयान ही जेको आहे पंहिंजे जेका पहिरियों हुननि जी पार्टी हुननि जे ख़िलाफ़ु ॾियनि था त इमरान ख़ान साहब नौजवाननि जो ग़लति इस्तेमालु करे रहियो आहे। त हीअ सभु शयूं नुक़सानु पहुचाइण वञनि पियूं उन्हनि खे, PTI खे। ॾिसो, पंजाब जी जेकी हुन में गवर्नमेंट आहे उन में बि को घणो डिफरेंट कोन्हे को। अॼु बि जेके खुरम लगारी इस्तीफ़ा ॾिनी आहे उनजी बि दावा आहे त मूं समेत माना 5 मेंबर रिज़ाइन ॾींदा, मूंसां 5 मेंबर ॿिया बि गॾु आहिनि। ठीकु आहे, त इन सां पंजाब गवर्नमेंट जो फ्यूचर बि ख़तरे में आहे। परवेज़ इलाही जेको आहे हिन वक़्तु जेको ॾिठो वञे अञा ताईं ख़ामोश आहे, कोन स्टेटमेंट साम्हूं न आयो आहे। पहिरें इन खां अॻे हुन मीडिया सां ॻाल्हायो, हुन चयो त पंजाब इमरान ख़ान जो आहे। इमरान ख़ान हिन वक़्तु ताईं अञा ताईं उन कोई स्टेटमेंट न आयो आहे। उन जी ख़ामोशी बि उन जेको आहे घणा सवाल उथारे पई। ॿियो इहो त इस्लामाबाद में माज़ी में जेको धरणो हुयो इमरान ख़ान जो, उन वक़्तु जेको इल्ज़ाम बि इहो लॻा गवर्नमेंट उन वक़्तु नवाज़ शरीफ़ वज़ीर आज़म हुयो, त इदारा उन सां गॾु हुया। हिन वक़्तु बज़ाहिर इदारा इमरान ख़ान सां गॾु कोन आहिनि। ठीकु आहे, पर अञा ताईं अॼु बि जेकी लिबर्टी चौक ते इमरान ख़ान जो जेकी स्पीच हुई उन में उन इदारनि ते अॼु इल्ज़ाम आयूं, जेके वॾे इदारे सरबराह जो नालो खयूं ऐं हुन ते इल्ज़ाम आया सियासत में अञा ताईं जेके आहिनि मुलविस आहिनि। त ज़ाहिर आहे हिन में ॾिसो अञा बि असीं जेकॾहिं जो स्टेब्लिशमेंट या तहरीक इंसाफ़ छा हाणे बाक़ाइदा तौर ते आम्हूं साम्हूं अची वियूं आहिनि।
प्रेस कॉन्फ्रेंस मां कालो की प्रेस कॉन्फ्रेंस मां त ॾिसो ईअं ई लॻे पियो। इहो ईअं पियो लॻे। बाक़ी हाणे ॾिसो जेकी मायूसी ठीकु चेहरा आहे। लथल आहिनि ठीक मरकज़ी है, क़यादत अच्छा, जा। पीपल्स पार्टी जा सीनियर अॻवान निसार खोड़ो साहब भी असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि। अस्सलाम वालेकुम निसार साहब। जी वालेकुम सलाम। निसार साहब, ही लॉन्ग मार्च जे हवाले सां अवां सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त समूरी सूरत हाल खे अवां कीअं ॾिसो पिया? छा इमरान खान जो लॉन्ग मार्च कामयाब थियण वञे पियो ऐं हू जेकी तवक़ा रखे पियो मौजूदा हुकूमत मां इलेक्शन जी तारीख़ चूंडूं, छा इहा शइ थी रहंदी? बाबा हाणे लॉन्ग मार्च करण जो हर कंहिंखे हक़ त आहे। इमरान खान जी थोरी घणी जेका फुटेज ॾिठीसीं उन में त मुनासिब तादाद में माण्हू आहिनि, पर इलेक्शन त थिए थी न पई। अॻिले साल इलेक्शन थियणी आहे। अॻिले साल 6-8 महीननि खां पोइ इलेक्शन थियण। इलेक्शन का इनकार थोरी कयो आहे कंहिं, इनकार कंहिं कोन कयो आहे। ऐं साफ़ ऐं शफ़ाफ़ इलेक्शन कराइण जे लाइ तरीक़ा इस्तेमालु करणु खपनि। त ॾिसणु खपे, कानून खे ॾिसणु खपे जीअं साफ़ ऐं शफ़ाफ़ इलेक्शनियूं थी सघनि। हर वक़्तु असां RTS जो वेही ज़िक्र न कयूं, हर वक़्तु वेही RO जो ज़िक्र न कयूं ऐं इलेक्शन साफ़ शफ़ाफ़ थी वञे। जीअं इमरान खान चवंदो आहे साईं हिकिड़ी इलेक्शन हिते साफ़ ऐं शफ़ाफ़ थी, जेका भुटे साहब जे ज़माने में 1970 में ई, त मां अक्सर चवंदो रहियो आहियां त भली पोइ उहो तव्हां सिस्टम राइज कयो जंहिंमें असांखे इहा घटि में घटि मुसीबत त न रहे। असां त सॼो वक़्तु वोट जे लाइ विढ़ंदा रहिया आहियूं। MRD जी तहरीक वोट जे लाइ हुई त वोट ॾियणु ॾिनो वञे। असां मुशरफ जे ख़िलाफ़ विड़ियासीं त वोट जे लाइ विढ़ंदा रहियासीं ऐं उन बुनियाद ते असीं अॼु बि इहो ई चऊं था त इलेक्शन थियणु खपे, साफ़ ऐं शफ़ाफ़ थियणु खपे ऐं इदारे खे आज़ादु करण जी हैसियत मञी वञे ऐं आज़ादु कयो वञे। इलेक्शन त थी थी, बाक़ी मूंखे ख़बर न आहे। तव्हां PTI सां ॻाल्हियूं ॿोलियूं करण जे लाइ राज़ी आहियो न? इत्तेहादी मां हुकूमत जी ॻाल्हियूं जेकॾहिं ॿोलियूं ॻाल्हि कहिड़ी कयूं। जॾहिं असां चई था छॾियूं त इलेक्शन त असांखे कराइणी आहे त पोइ ॻाल्हियुनि जी कहिड़ी ज़रूरत आहे? पर हू हिकु प्रीफिक्स ऐड कनि पिया न त फौरी चूंड थियणु खपे। हैं? फौरी जी? चूंड जी ॻाल्हि कनि पिया न त फौरी चूंड थियणु खपे। फौरी चूंड जी असां शायदि थी सघे थो ज़रूरत महसूसु न कयूं, छाकाणि जो असां इमरान खान जे ग़लति कार्यनि खे थोरो सुधारण जी कोशिशि में लॻा पिया आहियूं त जीअं पाकिस्तान खे कुझु वरी पंहिंजे पेरनि ते बीहण जी मौक़ो मिले। असां हुन में 6 महीना मथां ॻाल्हाया आहिनि। हिन त 4 साल विञाया पाकिस्तान जा। अच्छा, हिन 4 साल विञाया पाकिस्तान जा। माण्हुनि खे मुसीबत में विझी छॾियईं, $100 मथो महांगो करे छॾियईं, अलाए ॿियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं यानी महांगियूं करे छॾियईं। असां हिन 4 साल में जेको हिन किन कयो आहे, जेको हिन गंद कयो आहे, असां त हुनखे थोरो सुधारण जी कोशिशि था कयूं। दुनिया में पंहिंजी दोस्ती वधाइण जी कोशिशि था कयूं। जीअं हिन वरी पाकिस्तान खे अकेलो करे छॾियो। दुरुस्त करण जे लाइ, फिक्स करण जे लाइ मूंसां गॾु स्टूडियोज़ में सीनियर साफ़ी वहीद राजपर मौजूद आहे। तव्हां खां सवाल करणु चाहिनि। निसार साहब वहीद राजपर, तव्हां खां सवाल इहो आहे त अॼु रज़ा रब्बानी अॼु जेको आहे उहो तजवीज़ पेश कई आहे त सदर मुमलकत ख़िलाफ़ु जेको आहे मुआवज़ो पार्लियामेंट में उन जे ख़िलाफ़ु जमा करायो वञे। तव्हां इन कीअं पिया ॾिसो? पीपल्स पार्टी इन हवाले सां को डिस्कस थियो आहे? PDM सां का ॻाल्हि ॿोल थी आहे? मुंहिंजा साईं, मुआवज़ो इन जे करे कबो आहे त सदर साहब खे न्यूट्रल रहणु खपे। हाणे उहो पार्टीअ जो मेंबर थी करे जेकॾहिं कमु कंदो, हुनजो को मक़सदु कोन हो त आर्मी चीफ सां इमरान खान खे मुलाक़ात कराए। आर्मी चीफ सां उनजी बंदोबस्तु सदर साहब छो थो करे वेठो? आर्मी चीफ जो कहिड़ो हेडक्वार्टर आहे? जे इमरान खान खे मिलणो आहे त उनजी पाण मिले। सदर साहब हिन में किरदारु कहिड़ो अदा थो करे ऐं नथो अदा करे? इलेक्शन कमु कराइण आहे हुकूमत जो। हुकूमत आहे शहबाज शरीफ़ साहब जी ऐं ॿियनि जी। त हुन में सदर साहब ईअं वेही छो चवे त साईं टियाकड़े जी ज़रूरत आहे, टियाकड़े जी ज़रूरत आहे? असां बाबा सियासी पार्टी आहियूं ऐं हुकूमत आहे, हले पई। असेंबली में असांखे मेजॉरिटी आहे, 2 मेंबरनि जी अञा वधीक मेजॉरिटी थी वई। असांखे असेंबली में को मसइलो कोन्हे। असेंबली हले थी पई, कानून ठहनि था पिया, पॉलिसियूं ठहनि थियूं पियूं। दुनिया में मुंहुं ॾेखारण जहिड़ा पंहिंजी कोशिशि में लॻा पिया आहियूं त दुनिया में मुंहुं ॾेखारण जहिड़ा थी वञूं। टियाकड़े जी ज़रूरत कहिड़ी आहे? ऐं आर्मी जॾहिं पाण चवे थी त असांखे सियासत में न ई अचिणो, असां सियासत खां परे आहियूं, त पोइ उन्हनि सां मिलण जी कोशिशि करे छो थो? निसार साहब, अॼु जेको आहे सुप्रीम कोर्ट में बि इहो डिस्कस थियो ऐं डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन इस्लामाबाद जे तरफ़ां बि सवाल नामो हिकिड़ो PTI खे ॾिनो वियो आहे, जंहिंमें चयो आहे त वायलेशन थी आहे। त इस्लामाबाद में इमरान खान जो जेको लॉन्ग मार्च आहे उनखे दाख़िल थियणु ॾिनो वेंदो न ॾिनो वेंदो? मुंहिंजा
मुंहिंजा साईं हाणे ॾिसो इस्लामाबाद में के हुकूमत याग में कंहिं कोर्ट चयो अथई फलाणे जॻह ते कठा थियनि, उनजी वायलेशन इमरान ख़ान साहब वारनि पाण कई, तंहिंजे करे हुन ते भरोसो न आहे, तंहिंजे करे हुनजी NOC जारी नथी थिए। कहिड़ी ख़बर वरी साॻी वायलेशन थिए। इस्लामाबाद पाकिस्तान जो गादीअ जो हंधु आहे, पाकिस्तान जे गादीअ जे हंध खे जेकॾहिं कोई क्रिपल करणु चाहे थो, क्रिपल ॾिसो असां जॾहिं लॉन्ग मार्च कई त असां सिधो सो ऐलान कयो त असां ईंदासीं, हुते जलसो कंदासीं, हलिया वेंदासीं। हे त हाणे धरणे जी ॻाल्हि था कनि, जलसनि जी ॻाल्हि था कनि, जुलूसनि जी ॻाल्हि था कनि, भली कनि, पर जेकॾहिं इस्लामाबाद खे क्रिपल करण जी कोशिशि कोई करे थी पॉलिटिकल पार्टी त ज़रूरु हुन ते हुकूमत थोरो घणो रिएक्शन त कंदी न। ॾिसो मौलाना फज़लुर रहमान साहब खे डी चौक ते अचणु न ॾिनो वियो, PMLN खे डी चौक ते अचणु न ॾिनो वियो, असां आयासीं त जलसो करे हलिया वियासीं। इमरान ख़ान जी मक़सदु कुझु ॿियो आहे, इमरान ख़ान जी प्लैनिंग कुझु ॿी आहे, तंहिंजे करे जेकॾहिं हुकूमत कुझु रिएक्शन करे थी त करे सघे थी। निसार साहब 144 त उहो ई लॻल आहे न, 144 त उहो ई लॻल आहे। निसार साहब हिकिड़ो ॿियो सुवाल बि पैदा थिए पियो मुख़्तलिफ़ त परवेज़ इलाही जो पंजाब जो चीफ मिनिस्टर आहे उहो हिन वक़्त ताईं ख़ामोश आहे, इलाही सुवाल उथनि पिया त उनजी ख़ामोशी खुरम लगारी बि जेको आहे इस्तीफ़ा ॾिनी आहे, त PTI जो फ्यूचर कीअं पिया ॾिसो, उन मां जेके अॻुवाण आहिनि उन इस्तीफ़ाऊं ईंदियूं, पंजाब गवर्नमेंट जो फ्यूचर कीअं पिया ॾिसो? मुंहिंजा साईं मां हमेशह चवंदो आहियां त पंजाब में हिन वक़्तु PMLQ जी हुकूमत आहे, PTI जी न आहे। चीफ मिनिस्टर PMLQ जो आहे ऐं PMLQ अलॻि सां पार्टी आहे। हिननि ॿिन्ही पार्टियुनि में इख़्तिलाफ़ बि थी सघनि था त इतिहाद बि थी सघनि था। परवेज़ इलाही बि पंहिंजो पुराणो सियासतदान आहे ऐं उनखे बि उहो पंहिंजी सोच रखंदो हूंदो। सुभाणे इहा इतिहाद आहे, उन PTI जी हुकूमत न आहे, PMLQ जी हुकूमत आहे, त उनजी पंहिंजी रोशनीअ में बि उहो कुझु सोचींदा हूंदा। बाक़ी परवेज़ इलाही साहब बि आहे, लॉन्ग मार्च बि आहे, पर पाकिस्तान क़ाइमु रहंदो, पाकिस्तान खे कुझु न थींदो, पाकिस्तान में जमहूरियत ऐं आइन हुजणु खपे जेका रहंदी, ऐं इमरान ख़ान उनखे लोॾे नथो सघे। ठीकु आहे, पर जीअं तव्हां चयो त हुकूमत जेकॾहिं थोरो घणो रिएक्शन ॾियणु चाहे त ॾेई सघे पई, रिएक्शन मां अव्हांजो छा मुराद आहे निसार साहब? ऐं जेकॾहिं इन केस वायलेंस वधे पई, छो त इमरान ख़ान साहब ही मुसलसिल ॻाल्हि कनि पिया त असीं तेसीं ताईं पंहिंजो हिन मार्च खे धरणे में कन्वर्ट कंदा, हुनखे तेसीं ताईं ख़तमु न कंदासीं जेसीं ताईं फौरी चूंडुनि जो ऐलान न पियो कयो वञे। मुंहिंजा बाबा ॻाल्हि ॿुधो, संदसि पार्टीअ जो हिकिड़ो हमराह आहे जंहिंजो नालो आहे फैसल वाडा, उन खून ख़राबी जी ॻाल्हि कई आहे, रक्त जी ॻाल्हि कई आहे, असां न कई आहे, असां हुकूमत वारनि न कई आहे। हू छा कनि साईं, मां खून थो ॾिसां, मां खून ख़राबो थो ॾिसां, रतो छाण थो ॾिसां, हुनखे इहा चवण जी कहिड़ी ज़रूरत? थी सघे थो इनसाइडर आहे ऐं हुनखे थी सघे थो अंदरि जी प्लानिंग जी ख़बर हुजे। ठीकु, पर तव्हां छा फैसल वावड़ा वारी ॻाल्हि खे वधीक बाहि कंदा या बतौर पार्टी तौर जेके ॻाल्हियूं साम्हूं अचनि थियूं या तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन जेको पाण फरमाए रहियो आहे बार बार उन शइ खे इमरान ख़ान साहब अॻ में बि चई ऐं वायलेशन कई त पोइ मां पार्टीअ जे कंहिं ॿिए माण्हू ते एतबार छो न कयां? सही, पर हिन भेरे तव्हांखे थोरा बदिलियल नज़र न पिया अचनि कालो की प्रेस कॉन्फ्रेंस खां पोइ? कहिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस? DG ISPR ऐं पंहिंजे ISI चीफ जी। उन्हनि छा चयो? इमरान ख़ान जो जेको दोगड़ोपन आहे उहो ज़ाहिर कयूं न। अच्छा, इमरान ख़ान खे एक्सपोज कयूं, इमरान ख़ान खे सिधो सो हुनखे जवाबु ॾिनो, उन में मां छा चवां? ठीकु आहे, यानी तव्हां इतिहादी हुकूमत कंहिं बि प्रेशर में कोन आहे ऐं इमरान ख़ान खे मुंहुं ॾियण जे लाइ अव्हां बि तयारु आहियो ऐं उन्हनि खे पंहिंजी मार्च जो हक़ पूरो ॾियो था त पंहिंजी मार्च पुरअमन तरीक़े सां करे ऐं वापसि हलिया वञनि। बाबा अॼु छा चयो आहे इमरान ख़ान छा चयो आहे? हीअ मार्च जेका आहे सा का हुकूमत चेंज करण जे लाइ नाहे, हीअ मार्च कंहिं ते कब्ज़े करण जे लाइ नाहे, हीअ मार्च आहे सिर्फ़ु हुकूमत वारनि खे ॾेखारण जे लाइ त मूंसां एतिरा माण्हू गॾु आहिनि। अच्छा, ठीकु आहे, इहो चयो अथई, तव्हां बि ॿुधो हूंदो जी, तव्हां बि ॿुधो हूंदो त हीअ कंहिं हुकूमत खे लाहिण जे लाइ मार्च न आहे, हीअ फलाणी ॻाल्हि जे लाइ मार्च न आहे। हाणे हक़ीक़ी आज़ादी त पाकिस्तान जी आहे, असां हक़ीक़ी आज़ादी त जनरलनि खां वठंदा रहियासीं, ज़ियाउल के ज़माने में वोट घुरंदा रहियासीं, मुशरफ जे ज़माने में वोट घुरंदा रहियासीं ऐं हे मुशरफ जो साथी हो। ठीकु आहे, आख़िरी सवाल निसार साहब आउं करणु चाहींदुसि त छा अव्हां समूरियूं सियासी पार्टीज़ हुजनि या सियासतदान हुजनि,
उहे अवाम जे हवाले सां अवाम खे रिलीफ मुहैया करण जे हवाले सां हिक पेज ते करें छो नज़र न आयूं आहिनि? इत्तेहादी हुकूमत चलो असांखे इकॉनमी जे हवाले सां ॾिसूं पिया, आहे ॾींहुं हिकु सुठी ख़बर बि अचे पई, पर छा अवाम ताईं रिलीफ ॾियण जे हवाले सां तव्हां सभु हिक पेज ते आहियो? असां हथुल मक़दूर कोशिशि था कयूं त असां रिलीफ ॾियूं। असां टेंट ॾिना, असां दवाऊं ॾिनियूं, असीं मच्छरदानियूं ॾिनियूं, असां राशन ॾिनो, असीं घर ठाहिण जो बि पिया था प्लान ठाहियूं त साईं जेके घर किरी पिया आहिनि उन्हनि खे बि असां मदद कंदासीं त पंहिंजा घर उहे ठाहे सघनि। इन जे लाइ इंटरनेशनल सपोर्ट खपे, इंटरनेशनल कर्ज़ खपे, त उहो कर्ज़ करण लाइ बि तयारु वेठा आहियूं। पर उन बावजूद बि अफ़सोस सां अवाम रड़ियूं पई करे। माण्हुनि जी मुसीबत आहे घणी, माण्हुनि जी मुसीबत घणी आहे, बिल्कुलु घणी आहे, ऐं असांजा ही राशन जेके थी सघे थो पूरा न पवंदा हुजनि। जी, इहो ई रीज़न आहे, ऐं इनजे करे सवाल कयो छो त हिन वक़्तु चलो गोॾ बि आहे, उन खां अलावा निसार साहब महांगाई बि हिकु वॾो चैलेंज आहे इत्तेहादी हुकूमत जे लाइ, उन ताईं अञा ताईं क़ाबू न पाए सघी आहे। जवाब ॿुधो, जी जॾहिं माण्हू मुसीबत में हुया त पीपुल्स पार्टी जो हिकु नुमाइंदो उन्हनि सां गॾु बीठो, चाहे पाणी हुजे, चाहे गप हुजे, चाहे दरिया हुजे, चाहे कचो हुजे, चाहे पको हुजे, ही सभु पंहिंजे इलाइक़े खे बचाइण जे लाइ सभिनी राति ॾींहं महिनत कई आहे। सभई MPA MNA जेके बि हुया उते पीपुल्स पार्टी बीठी हुई, इहो PTI कोन बीठी, ऐं असां उनजी मदद कंदा रहिया आहियूं, अॻिते कंदा रहंदासीं। असांखे माण्हुनि सां प्यार आहे ऐं उन जे असांखे उनजो अहसासु बि आहे। अवाम बि तव्हांजी तरफ़ निहारे रहियो आहे, चाहे महांगाई जहिड़ो चैलेंज हुजे उन सां अवाम ऑलरेडी काफ़ी एक्सपेक्ट करे रहियो आहे त इत्तेहादी हुकूमत इन हवाले सां अवाम खे रिलीफ ॾे। जी बिल्कुलु असीं सभु ॿुधणु चाहियूं पिया। जी जवाब ॾियां मां? जी बिल्कुलु। सॼे पाकिस्तान खे चैलेंजिस कोन्हनि, हे सॼी हुकूमत जेका आहे छा चैलेंजिस खे मोड़ ॾियण जे लाइ कोशिशि कोन थी करे पई? हिकिड़े ॾींहं जे कोशिशि सां दावा इलाही हुया न थी वेंदा आहिनि। हिकिड़े ॾींहं जे कोशिशि सां ही सभु जेके असांजी कमज़ोरियूं आहिनि पूरियूं थियूं आहिनि। ठीक, पर दावा तव्हां हिन चैलेंज खे पाण ई क़बूलियो हुयो न, इमरान ख़ान खे जॾहिं वोट ऑफ नो कॉन्फिडेंस जे तौर ऑफ कयो वियो हुयो त ही चैलेंजेस अवां पाण क़बूल कया हुया। तव्हांजी ॻाल्हि पंहिंजे जाइ ते, पर मूंखे एहसासु आहे मुंहिंजे एहसास खे कोई ख़तमु कोन थो करे सघे। ठीकु आहे, ऐं मूंखे ठीकु आहे निसार साहब, वरी महिरबानी तव्हांजी, तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾिनो समूरी सूरत हाल जे हवाले सां, चाहे लॉन्ग मार्च हुजे। पंहिंजे पैनल जी तरफ़ असीं वापसि अचूं था। गुलाम मसूद साहब, तव्हांजी तरफ़ त अव्हां असांखे आगाह करे छॾियो, पर आउं वरी पंहिंजे सवाल जी तरफ़ अचणु चाहियां पई, ऐं ॿियो तव्हां बि पंहिंजो तजियो पेश करे सघो पिया त छा ही MPA जेको आहे पंजाब असेंबली जे तरफ़ां जेको आहे इस्तीफ़ा अचनि पिया ऐं अञा एक्सपेक्टेड आहिनि। ॿियो इहो बि चयो वञे पियो त नून लीग जे तरफ़ां बि जेको आहे इस्तीफ़ा एक्सपेक्ट करे सघजनि था, त ही छा सूरत हाल, मतिलबु का गंभीर सूरत हाल तव्हांखे नज़र अचे पई पैदा थियण वारी आहे जेका कुझु ॾींहंनि में? जी, मुस्तक़बिल में कुझु इस्तीफ़ाऊं जेके आहिनि उहे पंजाब मां असांखे नज़र ईंदियूं, ऐं काल शकूर शाद साहब PTI जा हिकु मेंबर आहिनि, उहे MNA आहिनि, इन्हनि स्पीकर क़ौमी असम्बली सां मुलाक़ात करे चयो आहे त पार्टी जे प्रेशर जे करे उन्हनि इस्तीफ़ा ॾिनी, उन करे संदसि इस्तीफ़ा क़बूल न कई वञे ऐं उन्हनि जी इस्तीफ़ा जेका आहे उन्हनि वापसि वरिती आहे। त जेको PTI जे चेयरमैन इमरान ख़ान जे चवण ते MNA इस्तीफ़ा ॾिनो हुयो, त अहिड़ी सूरत हाल पाण खे कुझु नज़र ईंदी जेका फैसल वाडा जी सूरत में असां हिकिड़ी ॾिठी। इहा ई पॉइंट खणी जान मोहम्मद साहब जी तरफ़ बि वञणु चाहींदी। जान मोहम्मद साहब, फैसल वाडा जे लाइ हाणे निसार खोड़ो साहब जेको आहे चई रहिया हुया त हू चवनि था खूनी मार्च थियणु वञे पियो, त ही सूरत हाल ॾाढी कॉम्प्लिकेटेड न आहे? बिल्कुलु, फैसल वाडा इमरान ख़ान जो इंतहाई वेझो तस्वुरु कयो वेंदड़ अॻुवाण हुयो, ऐं उनजे तरफ़ां जॾहिं प्रेस कॉन्फ्रेंस साम्हूं आई ऐं तमामु घणा एलिगेशन साम्हूं आया त इमरान ख़ान उन ते जेका स्पीच ॾिनी आहे उन में हैरत जो इज़हार बि कयो त उन इंतहाई वेझे माण्हूअ नालो खणण खां सवाइ चयो त उन वफ़ादारी जेका आहे उहा मटाई आहे। त ज़ाहिर आहे तव्हांखे हिन समूरी सूरत हाल में हैरान कुन क़िस्म जी सिचुएशन्स नज़र ईंदियूं अगरि अव्हां वटि 1-2 मिंट टाइम हुजे, बिकॉज़ पोइ दफ़े बि ॻाल्हि अध में कंप्लीट न थी सघी, अध में रहिजी वई आहे। कोशिशि कयां त थोरो ई 1-1.5 मिंट में पूरी करे वठां पंहिंजी ॻाल्हि। मूं ज़िक्र कयो पिए त पोएं लॉन्ग मार्च में पंजाब में हुकूमत नून जी हुई ऐं टीयर गैस हली रहिया हुया। हिन भेरे उहा सिचुएशन न आहे। KP ऐं पंजाब में PTI जी हुकूमत आहे ऐं आराम सां ॿिन्ही सूबनि मां माण्हू काफ़िलनि जी सूरत में अचनि पिया। इहा ॻाल्हि बिल्कुलु वाज़े नज़र अचे पई त हिन भेरे 25 मई जी भेट में जेका पब्लिक जो तादादु हूंदो
उहो रुकावटूं न हुजण जे करे इस्लामाबाद खां ॿाहिरि जॾहिं पहुचंदो त उहो तमामु घणो हूंदो ओके जेको नज़र अचे पियो। हाणे असुलु जेको सुवालु आहे उहो इहो आहे त इस्लामाबाद खां ॿाहिरां जॾहिं इहा ख़ल्क़ ॿिन्ही सूबनि मां या कुझु सिंध मां बि माण्हू हितां वेंदा ऐं बलूचिस्तान मां बि, इहे सभु माण्हू जॾहिं इस्लामाबाद खां ॿाहिरि पहुचंदा, रेड ज़ोन में पाबंदी आहे त उते छा सूरत हाल थींदी? असुलु जेको लम्हे फ़िक्री आहे उहो इहो आहे त उते छा सूरत हाल रहंदी, छाकाणि त हिन वक़्तु इस्लामाबाद जी जेका हुकूमत आहे उन वटि फोर्स जेका आहे जान साहब माज़रत मूंखे ख़त्म करणो पए पियो, तव्हांखे ॿिया इंटरफेयर कयसि, माज़रत इन शइ जे लाइ। बसि आख़िरी सवाल क्विकली आउं वहीद भाई खां पुछणु चाहींदसि त छा ही मार्च कामयाबु थींदी मूंखे नज़र अचे पियो, कंसाइज़ जिन जो जवाबु ॾेई वठिजो वहीद साहब। ॾिसो हिन वक़्तु जेकी सूरत हाल आहे इन खे अॻु में कुझु चई नथो सघिजे, ज़ाहिर आहे जेको कामयाबु असां तॾहिं हिनखे सम्झंदासीं जॾहिं इलेक्शन अनाउंस कनि गवर्नमेंट, पर इलेक्शन अनाउंस जेको आहे उहो थींदे नज़र कोन पई अचे। इन करे जेको वन एजेंडा आहे आज़ादी मार्च जो त इलेक्शन जी तारीख़ जो उहो असांखे नज़र कोन तमामु महिरबानी तमामु सभिनी पैनलिस्ट जी त तव्हां जेको आहे टाइम कढो ऐं ही समूरी सूरत हाल ते पंहिंजो तजियो पेश कयो। सो बहरहाल नाज़रीन, वधीक ईंदड़ ॾींहंनि में ख़बर पवंदी। जी हली आदिल शेख साहब पाण बि चयो त पार्टी अञा हाणे शुरू थी आहे, सो ईंदड़ ॾींहंनि में ॾिसंदासीं त इहा पार्टी केसि ताईं जेको आहे जारी रहे थी। इजाज़त ॾींदा, अल्लाह हाफ़िज़।